आज़ाद व्यूज़ यूट्यूब चैनल में भरीकार। दोस्तों, छा तव्हां ज़हीन ऐं होशियार आहियो? छा तव्हां आइंस्टाइन जेतिरा होशियार आहियो? अॼु तव्हांखे हिन वीडियो में पंहिंजो पाण खे परखण जे लाइ असां पुछंदासीं कुझु सवाल। त सवाल नंबर पहिरियों आहे, उहो कहिड़ो आवाज़ु आहे जेको सभु ॿुधी सघनि था पर तव्हां पाण नथा ॿुधी सघो? कॉमन सेंस जो ई सवाल आहे। जवाबु ॾियण जे लाइ तव्हांखे 5 ऐं 10 सेकंड जो टाइम असां ॾियूं था। जवाबु आहे निंड में घुरड़ा। जी हा, जॾहिं असां निंड में हूंदा आहियूं, घुरड़ा या घुघरा हणंदा आहियूं त असां पाण नथा ॿुधी सघूं, जॾहिं ॿिया ॿुधी सघनि था। सवाल नंबर 2 आहे, उहा कहिड़ी जाइ आहे जिते 11 में 2 मिलायो त 1 थी वञे थो? उहा कहिड़ी जाइ आहे जिते 11 में 2 मिलायो त 1 थी वञे थो? जवाबु आहे वाच या घड़ियाल। सवाल नंबर 3 आहे, छा तव्हां ॿुधाए सघो था त दुनिया जो सभ खां डिघो जानवर कहिड़ो आहे? जी हा साथियो, दुनिया जो सभ खां डिघो जानवर कहिड़ो आहे? जवाबु आहे ज़राफ़ा। ज़राफ़ा उहो जानवर आहे जंहिंजो कद 14 खां 19 फुट ताईं हूंदो आहे। सवाल नंबर 4 आहे, छा तव्हां ॿुधाए सघो था त दुनिया जो अमीर तरीन मुल्क कहिड़ो आहे? जनरल नॉलेज जो ई सवाल आहे। जेकॾहिं तव्हां चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो ऐं हर वीडियो जी नोटिफिकेशन जे लाइ घंटी वारे बटन खे ज़रूरु दॿाजो। त असां पुछियो पिए त दुनिया जो अमीर तरीन मुल्क कहिड़ो आहे? जवाबु आहे कतर। सवाल नंबर 5 आख़िरी ऐं इंतहाई दिलचस्प कॉमन सेंस जो सवाल आहे त उहो कहिड़ो कमु आहे जेका करण खां पोइ हर छोकिरी पछताईंदी आहे? कॉमन सेंस जो ई सवाल आहे, उहो कहिड़ो कमु आहे जेको करण खां पोइ हर छोकिरी पछताईंदी आहे? जवाबु आहे ग़लती। जी हा साथियो, ग़लती करण खां पोइ हर छोकिरी, हर इंसान, हर माण्हू पछताईंदो आहे। दोस्तों, असांजी वीडियो तव्हांखे कीअं लॻी? वधीक वीडियो जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, दुआउनि में असांखे यादि रखंदा। अल्लाह हाफ़िज़।